अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु संझा सैयद आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। जेसिताईं आमदनी में इज़ाफ़ो न थींदो तेसिताईं मुल्की कर्ज़ न लही सघंदा। सनतुनि जे हवाले सां जेके रंडकूं हूंदियूं उन्हनि खे ख़त्म कंदासीं। रोड, स्कूल ऐं अस्पतालूं ठाहिण लाइ डेवलपमेंट फंड्स इस्तेमालु करे रहिया आहियूं। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में रंडकूं ख़त्म कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो सियालकोट खारियान मोटरवे जी पीड़ जो पथर रखण वारी तकलीफ़ खे ख़िताब। वज़ीर आज़म जो चवण आहे त ख़राब मौसम बावजूदि तरबेला डैम इंतहाई सतह ते भरिजी वियो आहे। तरबेला डैम जो भरिजण बिजली जी पैदावार ऐं ज़राअत जे लाइ इंतहाई अहम आहे। बहितर तौर ते पाणी जे निज़ाम खे रेगुलेट करण ते वाबदाई इर्सा जूं कोशिशूं वाखाण जोॻियूं आहिनि। कंहिंखे मुल्क में डफेड़ ऐं अमन अमान सां हथ चुरांद करण जी इजाज़त न ॾींदासीं। मुमकिन आहे त कुझु देर लाइ अॼु चमन बॉर्डर खे बंदि करणो पवे। असांजी कोशिश आहे त अफ़गानिस्तान में अमन बहाल थिए। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। कश्मीर की आज़ादी सगारे आवाज़ आई। बुजुर्ग हुर्रियत अखबार सैयद अली गिलानी उमर श्रीनगर के हैदरपुरा में सख्त सिक्योरिटी एडमिटी माव हवाले कयो वियो। काबिज़ भारतीय फौज जनाज़े नमाज़ तदफीन रुगो पाड़े सिरनि ऐं वेझनि माइटनि खे शिरकत की इजाज़त ॾिनी। सैयद अली गिलानी जी लाॾाणे ते बालारी कश्मीर में सोग की लहर छायल। भारत कश्मीरियुनि जो आवाज़ दॿाइण लाइ वालारी माथी में अणएलानी कर्फ्यू लगाए छॾियो। सदर डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान खान, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, पढ़ी वज़ीर शामिल कुरैशी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सैयद अली गिलानी लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। सिंध जो नामियारो शाइर ऐं लेखक गुलाम हुसैन रंगरेज़ कोरोना विघे लाॾाणो करे वियो। गुलाम हुसैन रंगरेज़ कोरोना सबबि कराची जे अस्पताल में दाख़िल हो। गुलाम हुसैन रंगरेज़ जो मड़ अबाणे शहर मीरपुर बठोरो में मिटीअ मां हवाले कयो वेंदो। सैयद अली गिलानी कश्मीरियुनि जी आज़ादी वारी तहरीक जो हक़ीक़ी आवाज़ ऐं हीरो हो। कश्मीरियुनि जे हक़नि लाइ सॼी उमिरि जदोजहद करण ते खेसि ख़िराज अक़ीदत पेश कयूं था। पढ़े खाते जे तर्जुमान जो बयान। तर्जुमान जो चवणु आहे त आज़ादी ताईं कश्मीर जी हर मुमकिन मदद कंदो रहंदो। पाकिस्तान में कोरोना वायरस 99 मरीजन का हयातियूं खसे वरितियूं। 4103 नवा केस रिपोर्ट। 24 कलाकनि दौरान कोरोना जे आकारी केसिस की शरीयत छॾाई 65% रही। कोरोना विघे फौतुनि जो अंग 25,978 थी वियो ऐं मजमूई केसिस 11,67,791 ताईं पहुता। सॼे मुल्क में 4,274 मरीज़ कोरोना मां सेहतियाब थी विया। This headline news is brought to you by No Cadbury Delight.